अस्सलाम वालेकुम संगत कीअं खुश हो। अॼोको मैसेज मां ठाहियां थो अमीर ऐं ग़रीब जे हिसाब सां। हे हिकिड़ी नसीहत आहे, पैसे वारे जे लाइ बि नसीहत आहे ऐं ग़रीब जे लाइ बि नसीहत आहे। हे हिकिड़े तजुर्बेगार जी ॻाल्हि आहे। ईअं सम्झ माना सभु कंहिं वाक़िया के ॾिठा बि हूंदा हक़ीक़त सां। ऐं महिरबानी करे लाइक कयो, शेयर बि कयो, कमेंट कयो ऐं जेको आहे सो अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। ऐं हे हिकिड़ी नसीहत आहे, तव्हां ॿुधो गौर सां। पैसे वारो इहो सोचींदो भली पैसे वारो हूंदो, उनजो मिट माइट ग़रीब हूंदा, कॾहिं बि ईअं न चाहींदो त जेको आहे सो इहो ग़रीब असांजो माइट अॻिते वधे। जाको उनजे घर वेंदो, जाको उन सां किथे बि मिलंदो, उहो पैसे वारो इहो ई सोचींदो त जेको आहे सो असांखां मता पैसा घुरे, मता असांखां का अहिड़ी का शइ घुरे जेको आहे सो पियो मन हुनखे ॾिसंदो त इहा ई ॻाल्हि कंदो। बहरहाल मां इहे पैसे वारनि खे चवणु थो चाहियां त अलाह जेको आहे सो माना राज़ी थिए थो न त पोइ त देरि ई न आहे। ऐं पैसे वारनि खे इहो बि हुजणु खपे त 20 साल 25 साल पीरियड आहे। जे तव्हां कंहिं ग़रीब गुरबे सां सही हलंदो, कंहिं मिट माइट सां पाड़े वारे सां सही हलंदो त अलाह कंदो त तव्हांखे तकलीफ़ूं न ईंदियूं। पर जे तव्हांखे मगरूरी हूंदी, कंहिं मिट माइट तव्हांजे दर ते को ग़रीब ईंदो त तव्हां सोचींदो असां हिनखे मानी खाराईंदासीं, हिनखे असां चांहि पीआरींदासीं, मता असांखां पैसा घुरे, मता असांखे को कमुकार चवे। इन हिसाब जे लाइ रब जेको आहे सो पंहिंजो पोइ रसो ड्रिघो ॾेई ऐं पोइ सट ॾी सोढ़ो कंदो। पोइ असां कई अहिड़ा केस ॾिठासीं जेका करोड़पति आहिनि, लखापति आहिनि, उहे वॾा पैसे वारा आहिनि, उनजो औलाद नशे में लही पिया, चर्स, शराब, घुमणु खाइणु पीअणु, अयाशी माना इन में सभु कुझु अची वियो। मां हाणे खुलियमि खुला तव्हांखे नथो ॿुधायां, इन में सभु कुझु अयाशी अची वई। बहरहाल मुंहिंजो मक़सदु इहो आहे त रब ॾिसी जेको आहे सो माना फ़ैसिलो करे थो। तव्हांजे ग़रीब गुरबे सां सही हलंदो, उन सां मदद कंदव कंहिं बि कमुकार में त अलाह तव्हांजी माना मदद कंदो। पर जे तव्हां हुनखे ग़रीब खे ॾिसी बुग़्ज़ कंदो, इहो अचे त असां हिनखे मानी खाराईंदासीं, असां हिनखे पैसा ॾोकड़ घुरंदो असांखां, या असांखे कंहिं वीज़ा वीज़ा में मदद कंदो, या कंहिं बि कमुकार में असांखे मदद कंदो। सो मुंहिंजो मक़सदु इहो आहे त कुझु पैसे वारा बि ख़्यालु ॾियनि ऐं ग़रीब बि पंहिंजो थोरो ध्यानु ॾिए। ईअं न करे पंहिंजो तव्हांजे जवान हो 3-4 भाइर हो त पंहिंजो मुड़ुसु माण्हू थी कमायो, कंहिं हिकिड़े खे मदद करे टपायो ॿाहिरि, को वरी ॿियो टपे। अहिड़े हिसाब सां पंहिंजे रिज़्क़ रोज़ी में बरकत विझो ऐं ॿधी कयो पाण में। मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो ई आहे त माना अॼुकल्ह सिस्टम घर में 4 माण्हू आहिनि त 4 कमाइनि तॾहिं घर हले थो। जे हिकिड़ो कमाईंदो, 4 वेही 3 खाईंदा त घर न हलंदो। ऐं उन में बि हिकिड़ो ॿ कमाईंदो, हिकिड़ो ॿ जेको आहे सो ईअं ख़ाली अच्छा कपिड़ा पायूं, गाॾियूं जेको आहे सो घुमणु फिरणु, उन में बि मिल्कियत न वठे। अदा पोइ चवंदा दादा असांजी मिल्कियत नथी ठहे, असां ते अलाह राज़ी न आहे, हीअं न आहे। अब तव्हां पंहिंजा पेर सुधारियो न, तव्हां पंहिंजो अयाशियूं छॾियो न, तव्हां पंहिंजो घुमणु फिरणु छॾियो न। भली घुमो संगत सां, खाओ पीओ, पर थोरो कंहिं लिमिट जे हिसाब सां। बहरहाल अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। मां इहो थो चवणु चाहियां पैसे वारनि खे त कंहिं ग़रीब गुरबे जो जे तव्हांखे अलाह ताक़त ॾिनी आहे त मदद कयो। कंहिं रोज़ी सां लॻे, कंहिं रिज़्क़ रोज़ी सां लॻे, तव्हांजी वरी ओतिरी मदद कंदो। हे हिकिड़ो पीरियड आहे, 25 साल 30 साल जो पीरियड आहे। उन खां पोइ वरी सभु को सिस्टम तख़्तो मटिजे थो। केॾो बि पैसे वारो हूंदो, उहो ई साॻियो जे सही तरीक़े सां हलियो कंहिं ओड़े पाड़े सां मिट माइट सां त उहो माना कामयाबु थी हले थो। जे न त उहो नथो हले त उहो नथो कामयाबु थिए। बहरहाल अलाह कंदो तव्हांखे ख़ुशि कंदो। वीडियो लाइक कयो, शेयर कयो, वीडियो वॾो थी वियो आहे। सो मां बि नओं आहियां, एतिरो मूंखे बि कोन थो सम्झ में अचे त कीअं ॻाल्हाइजे, छा कहिड़े हिसाब सां ॻाल्हाइजे, कीअं मौज़ू ते भरिजे। सो वधीक तव्हां कमेंट करे ॿुधायो, अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो। ग़लती हुजे त माफ़ु कजो। अस्सलाम वालेकुम।